जदीद क़ौम परस्त सियासत के बानी साईं GM सैयद जी 120 सालगिरह ॾिसण में मल्हाई पई वञे। क़ौम परस्त पार्टियुनि तरफ़ां धारदार जलसा मुनक़िद कया विया आहिनि। साईं GM सैयद जी 120 सालगिरह जे मौक़े ते SUP तरफ़ां सैयद जलाल, महमूद शाह, सैयद ज़ैन शाह, रोशन बुरड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में सैयद जे वारे बंगले ते जलसो रथियो वियो आहे ऐं जंहिंमें मुल्क जा नाबोर सियासतदान, अदीब ऐं दानिश्वर शिरकत कंदा। SUP तरफ़ां गुज़िरियल राति मस्जिद रैली पिणु कढी वई हुई, जंहिं बाद अखबारनि GM सैयद जी मज़ार ते हाज़िरी भरी। दरगाह वारे बंगले ते राग रंग जी महफ़िल कराई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि रागियनि वकार मल्हा, मसरूर सोलंकी ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो। जसकम बशीर ख़ान ग्रुप तरफ़ां धार जलसो मुनक़िद कयो वेंदो, जंहिंमें जसकम चेयरमैन सनान खान कुरैशी ऐं ॿिया मरकज़ी अॻवान ख़िताब कंदा। GA सिंध रहबर कमेटी में शामिल क़ौम परस्त जमायतनि, जसकम RSL ग्रुप, GA सिंध क़ौमी पार्टी ऐं GA सिंध तहरीक जो गॾियल जलसो रियाज़ सांडियो। असलम खेरपुरी, नवाज़ खान ज़हूर, सुरैया सिंधी जी अॻवानी में थींदो। मुख़्तलिफ़ क़ौम परस्तनि तंज़ीमनि जे जलसनि में शिरकत लाइ सिंध जे कुंड खुर्स मां कारकुननि जो वॾो अंग सन शहर पहुची वियो आहे। ज़िले डामशूर जे मुख़्तलिफ़ थाणनि जे पुलिस नफ़री खे सन ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि जे बिहारे सिक्योरिटी जा इंतज़ाम कया विया आहिनि।